الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال رسول الله صلى الله عليه وسلم ارحموا من في الأرض يرحمكم من في السماء أو كما قال رسول الله صلى الله عليه وسلم सुने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त तव्हां दुनिया वारनि ते रहम कयो, अल्लाह तबारक व ताला तव्हां ते रहम कंदो। कुरान पाक जे अंदर भी अल्लाह तबारक व ताला फ़अफ़ू वस्फ़हू हत्ता यअती अल्लाहु बिअमरी अहिड़ा अल्फाज़ बयान फरमाया आहिनि। फरमाई त दरगुज़र कंदा कयो, माफ़ कंदा कयो हिक ॿिए खे। इहो दरगुज़र करणु उन वक़्तु इंसान जी इहा सिफ़त उन वक़्तु ज़ाहिर थींदी आहे जंहिं वक़्तु अॻिलो कोई ग़लती करे, ग़लति अंदाज़ में पेश अचे ऐं पोइ तबई तौर ते कावड़ ऐं गुस्सो बि लॻे, पर पोइ बि उनखे दरगुज़र कजे। इहो दरगुज़र जेको कंदो रहे थो, अल्लाह तबारक व ताला उन बहाने सां दरगुज़र कंदो आहे। रिवायत जे अंदरि ईंदो आहे हज़रत अबू मूसा अशरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे ग़ालिबन, फरमाई त हज़रत आदम अलैहिस्सलाम जन फरमाईंदा हुआ, सीरत अंबिया में इहा ॻाल्हि आहे त अल्लाह तबारक व ताला खां वधीक हिन काइनात में कोई बि साबिरीन नथो थी सघे। साबिरीन सबुर करण वारो। दुनिया में तकलीफ़ूं, आज़माइशूं, इम्तिहान, अणवणंदड़ ॻाल्हियूं खोड़ सारियूं पेश ईंदियूं आहिनि, पर उन ते दरगुज़र करणु, माफ़ करणु अल्लाह ताला जी ज़ात सभिनी खां मथे आहे। एतिरे ताईं जो अल्लाह ताला जी ज़ात जे लाइ माण्हू ईअं बि चवणु लॻा त अल्लाह ताला खे औलाद आहे। वॾियूं ॻाल्हियूं आहिनि, वॾियूं गुस्ताखियूं आहिनि अल्लाह ताला जे शान में, पर अल्लाह ताला दरगुज़र जो मामिलो फरमायो आहे। आख़िरत में उन्हनि खे सज़ा ॾींदो, फौरी सज़ा नथो ॾे। जे माफ़ करे त बि मर्ज़ीअ जो मालिक आहे। ॿी रिवायत अंदर ईंदो हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाईंदा हुआ, अल्लाह तबारक व ताला जे रहमत जा, दरगुज़र ऐं माफ़ करण जा 100 हिस्सा आहिनि। 99 हिस्सा अल्लाह तबारक व ताला पाण वटि रखिया आहिनि, हिकिड़ो हिसो दुनिया खे ॾिनो आहे, हिकिड़ो हिसो। उन हिकिड़े हिसे जो बि अल्लाह तबारक व ताला ज़रा 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 करे सॼी काइनात जे हर मख़लूक में उहा विराए छॾी आहे। एतिरे ताईं जो हर माउ, हर पीउ पंहिंजे बच्चे ते शफ़ीक़ हूंदा आहिनि, महिरबान हूंदा आहिनि, दरगुज़र कंदा आहिनि, रहम कंदा आहिनि। एतिरे ताईं जो अकुलमंद इंसान जिन त ठहियो, पर जेके बेअकुल जानवर सॾिबा आहिनि, उहे बि जेकॾहिं पंहिंजे ताज़े ॼावल बच्चे ते जेकॾहिं खुर पेर रखी वेंदा आहिनि न, त उहे बि शफ़क़त सां पेर खणी वठंदा आहिनि त मुंहिंजे बच्चे खे तकलीफ़ न अचे। इहो बि अल्लाह ताला जी रहमत जो हिकिड़ो हिसो आहे जेका अल्लाह ताला मख़लूक़ात में विराई आहे। हिकु रिवायत जे अंदरि ईंदो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े दफ़े के रस्ते सां वञनि पिया त हिकिड़ी झिरकी हुई जेका चूं चूं करे सभिनी जे मथनि ते अचे पई, सभिनी जे मथे ते अचे वेहे पई, चूं चूं बि करे पई, हल्का हल्का ठोंगा बि हणण जी कोशिशि करे पई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पुछा फरमाई त हिनखे कंहिं ईज़ायो आहे? साहबनि सगोरनि मां कंहिं हिकिड़े ॿुधायो त साईं इन जा नंढड़ा बचड़ा आहिनि, मासूम प्यारड़ा, त हिकिड़े खे खीसे में आहिनि, इन जे करे इहा पंहिंजे बच्चनि जी कढ थी अचे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहे कढी बचड़ा आहिनि या ॿाहिरि रख त। खीसे मां कढी हुन जॾहिं रखिया त उहा झिरकी पंहिंजे बच्चनि ते किरी पई। कमज़ोर टंगुनि जो बि लिहाज़ न रखियईं, पंहिंजा खंभड़ा परड़ा कमज़ोर उनजो बि लिहाज़ न रखियईं, किरी पई पंहिंजे बच्चनि ते। वरी हुज़ूर जन फरमायो त इनखे इहे बच्चा वरी परे त कयोसि, वरी उॾरी वई मथे, वरी रखियोसि, वरी अचे किरी पई। 2-3 दफ़ा ईअं फरमायूं। पोइ साहबा किराम खे फरमाईंदे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधायो त अल्लाह तबारक व ताला हीअ त नंढड़ी झिरकड़ी आहे न, जेका पंहिंजे बच्चे ते एॾी महिरबान आहे जो पंहिंजे जिस्म, पंहिंजे पर, पंहिंजे टंगुनि जो ख़्यालु नथी करे, अची किरे थी। अल्लाह ताला जी रहमत केॾी न वॾी हूंदी, जंहिं वटि 99 हिस्सा रब वटि रहमत आहे। बानो जॾहिं गुनाहगार ॾोहारी थी हुनजे दर ते ईंदो आहे त अल्लाह ताला जी रहमत इन खां बि 99 हिस्सा वधीक शफ़क़त सां चंबड़ंदी आहे हुनखे। मुंहिंजो बानो मुंहिंजे दर ते आयो आहे। पोइ हिकु रिवायत जे अंदरि ईंदो आहे जंहिं बहाने में इहा दरगुज़र करण वारी सिफ़त घणी हूंदी आहे, अल्लाह ताला उन बहाने सां हिसाब किताब में बि दरगुज़र घणी कंदो आहे।
हज़रत हुज़ैफ़ा बिन यमान रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो पुराणे ज़माने में हिकिड़ो शख़्स कारोबार कंदो पोइ उनजे जॾहिं मौत जो वक़्तु आयो त फ़रिश्तो इज़राइल अलैहिस्सलाम उनजे मथां अचे पहुतो, साहु कढे पियो, साहु निकिरी वियो। हाणे अलाह ताला जे तरफ़ खां हिकिड़ो फ़रिश्तो अची करे हिन खां पुछे थो, ॾे ख़बर त हल आमिल त बिख़ैरन, को चङो कमु बि को कयो अथई, अथई को यादि? हिन थोरो गौर करे चयो त मूंखे त यादि कोन्हे। चईंसि वरी वरी बि सोच, मां तेसि ताईं इंतज़ारु थो कयां, मूंखे जवाबु ॾे सोचे करे त को चङो कमु कयो अथई। हिन सोचे पोइ ॿुधायो त हा मां कारोबार कंदो आहियां, वापारु, पोइ माण्हुनि खां पंहिंजी रक़म घुरंदो आहियां, पोइ जेकॾहिं को अॻिलो अमीर हूंदो आहे त हुनखे चवंदो आहियां हिन महिल कोन्हे त भला पोइ ॾिजां, मोहलत ॾींदो आहियां। वरी जेकॾहिं सच पचो ग़रीब हूंदो आहे कोई त हुनखे माफ़ करे छॾींदो आहे, दरगुज़र करे छॾींदो आहे। त उनजे इन जवाब खां पोइ अल्लाह तबारक व तआला उन बाने खे जवाबु ॾिनो त तूं बानो थी करे मुंहिंजे बाननि खे माफ़ थो करे छॾी, मां रब तोखे माफ़ न कयां, चलो मूं तोखे माफ़ करे छॾियो। त दरगुज़र करणु, ॿिए जे लाइ आसानी करणु, ॿिए जे तरफ़ खां जेकॾहिं तकलीफ़ पहुचे थी त उन ते सब्र करणु, दरगुज़र करणु, अलाह सां फरमाए थो त इहा बाननि में सिफ़त हुजे, जंहिंमें इहा वधीक हूंदी अलाह ताला उन सां बि ओतिरो वधीक दरगुज़र फरमाईंदो। अलाह पाक तव्हां असांखे ॿिन्हिनि ॻाल्हियुनि जे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।